अमड़ मां वटि घणा ॾींहं टिकी आई आहीं ऐं उते तव्हांजी कंहिं महिमानी झली? बस मासी रुगो अम्मा वार ने वया हुआसीं। पली अदो मिलतू तूंदी दाल तमदी तो वने या वली मेहनत करनी पंदी अथई। अदी समझ में न ईंदी अथस, कोई भी वरी पुछंदो आ। तो मूंसां कचहरी कई मूंसां त वॾी हालत की मां ॻाल्हि हिकिड़ी पोइ कयां हे वरी सम्झे ई बि पियो। हल तूं भी वॾी थो करी डो रुगो मिर्चू जो हिते सॼे ॻोठ खे घुमरी आ। अदी तुंदे लाइ था तयार कयूं मथी या दोत? अदी मच्छी न पचाइजो, जे मिर्चूअ खे निड़ीअ में कंडो फासी पए त ही बि सिकी लधे वांगुरु आतो पियो ॾींदो। रुगो वेठा था कुंवार सां ॻाल्हायो, घोट सां बि त ॻाल्हायो न, भला इन खां नाराज़ आहियो छा? हे हाल वाल घोट पहिरा मासी भागन भरी सिकी लधो कोन थो सुञाणे छा? चए थो घोट केरा सिकी लधा मां या मिर्चू मिर्चू कोन थो सुञाणी छा? दा मां तोखे तुनाणा ओयो आदि पोपरी सिकी लधो छा थो चए? अदा मिलतू ते तो त मां तो ते तुनाना तो। हा इनके मजाक करण जी आदत आ, मूंसां थोरो मजाक कंदो आ। आदि परी चओ पंहिंजी तितमत ओया घोट सपा भलो मिलियो अथई। हा को कस्सो थोरो ई आ, बस रुगो कननि खां घटि थो ॿुधे, बाक़ी घोट त मोर आ मोर। नोर हिते पाइनि छा? असांजे घर में मासी ॾाढा आहिनि, न छॾियो अथनि को कुकुड़ जो चूज़ड़ो खणी लोढ़े में भॼी था वञनि। नोर नथी चवां, मोर थी चवां, मोर पुट। मासी हिन सां ॻाल्हाईंदो त तव्हांखे मथे में सूर पइजी वेंदो। पली थदी दिंद दी नदी बुधनी पवंदई, हे तुंदी तुद भी न बुधंदुई। अरे आदि पोपरी छा थी चए? तोखे कुझु कोन थी चए, मूंसां थी ॻाल्हाए। छा तोखे ॻाल्हाए थी? उतू तू हलूं था बस। ॻाल्हाए कोन थी, कचहरी थी करे। पोइ सही आ। अम्मा उथी हाणे मानी तयार कर, घोट कुंवार खे बुख ते विहारे वेठी आहीं। बना थी मां, ता वेयो मां मानी पताए अता। हा